अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम व ख़िताबिहिल मुबीन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन। वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशऊरून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज दोस्तों, मुहर्रम शरीफ 1415 हिजरी जो पहिरियों जुमो आहे। आउं तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू व मन वालहू जे पाक कलाम जूं 2 आयतूं अवां प्यारी जमात जे आॾो मूं तिलावत कयूं आहिनि। जन आयतुनि में अल्लाह पाक मोमिनन खे तलक़ीन फरमाई आहे ऐं मोमिनन खे अल्लाह ताला जल जलालहू व मन वालहू ख़ास हिदायत फरमाईंदे शहीदन जे शान खे पाक कलाम में बयान कंदे वाज़ह ॿुधायो आहे त शहीद खे अल्लाह तबारक व तआला जल जलालहू व मन वालहू अहिड़ी ज़िंदगी ऐं हयाती अता फरमाई आहे जेका हयाती ज़िंदगी हक़ीक़ी ज़िंदगी चइजे त मुबालगो न आहे, पर उहा हयाती हिन दुनिया वारे हयातीअ खां निराली आहे। उन सां गॾोगॾु तव्हां ई असां ऐं सभिनी ॿुधंदड़नि जे सम्झ खां उहा बालातर आहे त उहा हयाती कीअं ख़ुदा तबारक व तआला जल जलालहू व मन वालहू शहीदन खे नसीब फरमाई आहे। मां तव्हांजे ख़िदमत में बिन्ही तिलावत कयल आयतुनि जो पहिरीं तर्जुमो अर्ज़ कयां
उन खां बाद में चंद ॻाल्हियूं अवां जे ख़िदमत में पेश कंदुसि। रब्बुल आलमीन तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं मूं गुनहगार खे शन रब करीम हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हिकिड़ो दफ़ो बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ंदा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालुहु व मन वालू पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। ऐ ईमान वारो, मदद घुरो तकलीफ़ जे टाइम ते नमाज ऐं सब्र खां। बेशक अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सब्र करण वारनि सां गॾु आहे। वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात। ऐं ईमान वारो, हीअ ॻाल्हि बि अव्हां यादि रखिजो त जेके अल्लाह पाक जे राह में ख़ुदा जे ज़ात बाबरकात जे रज़ा ख़ातिर पंहिंजूं जानियूं क़ुर्बान करे विया, मां रब्बुल आलमीन तव्हांखे तलक़ीन थो फरमायां त ख़बरदार कॾहिं बि अवां शहीदनि खे मुअल न चइजो त के मरी विया आहिनि। बल अहयाउन, बल्कि उहे जीअरा आहिनि, वलाकिन ला तशऊरून, पर अव्हांखे शऊर कोन्हे, अव्हांखे सम्झ कान्हे। अव्हां जी ज़िंदगी ॿी आहे, शहीद जी ज़िंदगी ॿी आहे। अव्हां जे हयाती में ऐं शहीद जे हयातीअ में फ़र्क़ु आहे। मतां पंहिंजे हयातीअ जे मथां शहीद जे हयातीअ खे क़यास कंदा हुजो। अव्हां जी अहिड़ी हयाती आहे जंहिं हयातीअ खां बाद फना आहे, पर शहीद खे ख़ुदा तबारक व तआला उहा हयाती अता फरमाई आहे जंहिं हयातीअ खां बाद में फना आहे ई कान का। शहीद करबला हजरत इमाम आली मकाम सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु, जेको प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो ॾोहिटो आहे, हजरत खातून जन्नत जो नूर नज़र आहे, हजरत अली मुर्तज़ा जो लख़्ते जिगर आहे, हजरत इमाम आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जहिड़ो शहीद दुनिया वरी अॼु ताईं शहीद पैदा कोन कयो आहे। असां अहले सुन्नत व जमाअत जो अक़ीदो आहे, असां पंहिंजे अक़ीदे खे वाज़ह बयान कंदासूं त हज़रत हुसैन अली मक़ाम ख़ालिस ख़ुदा जे रज़ा वास्ते करबला जे मैदान में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत ऐं कानून जे सर बुलंदी जे वास्ते पंहिंजो सिर त कटायो, पर पंहिंजे बच्चनि जो सिर बि कटाए ख़ुदा जे राह में क़ुर्बानी ॾेई सुरख़ुरू थी वियो। पर मता को इहे सम्झे त इमाम आली मक़ाम हिकिड़े पासे रसूलुल्लाह जो प्यारो आहे, अहल बैत जे अखियुनि जो तारो आहे, ॿिए पासे हज़रत अलीअ जो फर्ज़ंद आहे, ख़ातून जन्नत जो दिलबंद आहे, इस्लाम जे लाइ हेॾी क़ुर्बानी ॾिनई त भला पोइ हज़रत हुसैन खे एॾी तकलीफ़ छो आई। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फ़लसफ़ो बयान फरमाइनि था त दोस्त को हाए दादुला तो मुहब माराए। अल्लाह जे ज़ात बाबरकात जो शान त आहे ई हो जो तकलीफ़ ॾींदो ई पंहिंजे दोस्तनि खे आहे। दोस्त को हाए दादुला तो मुहब माराए, ख़ासन खलीलन खे तो सख़्तियूं सहाए। अल्लाह समद बेनियाज़ सा करे जा चाहे, हाणे इन मंझि आहे का उन्ही ॻाल्हि इसरार जी। अहिड़ो राज़ आहे, अहिड़ो असरार आहे, अहिड़ी त ख़ुदा तबारक व तआला जल जलालुहु अमन वालुहु हिन मामले में हिकमत रखी आहे जेका तव्हां असां ऐं सॼे काइनात जे शऊर ऐं सम्झ खां मथे आहे, जंहिंजे लाइ ख़ुदा जो क़ुरान शाहिद आहे त वलाकिन ला तशऊरून, तव्हांखे सम्झ न आहे, अव्हांखे शऊर न आहे त मां रब करीम जे ज़ातुनि खे कहिड़ी हयाती अता फरमाई आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह ताला जल जलालुहु मन वालू जेनी ॿिन्ही आयतुनि जे मथां तव्हां गौर फरमायो। पहिरीं ॻाल्हि आहे या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐं ईमान वारो, ख़िताब मोमिन खे आहे। उन खां बाद में हुकुम आहे इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह, मदद घुरो नमाज खां ऐं मदद घुरो सब्र खां। वाइदो तो रब ताला फरमाए इन्नल्लाह मअस्साबिरीन, बेशक अल्लाह ताला सब्र वारनि सां गॾु आहे। ख़ुदा जे ज़ात जो कसम आहे, अवा गौर कंदो त हज़रत हुसैन जी ज़िंदगी इन आयत जो मुकम्मिल तफ़सीर आहे। या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह,
हुसैन आली मकाम जे ज़िंदगी ते तव्हां गौर कंदो त ॾुखे वक़्त में हज़रत हुसैन आली मकाम न का नमाज़ छॾी न को सब्र छॾियो। अल्लाह पंहिंजो वाइदो पूरो फरमायो, इन्नल्लाह मअ साबिरीन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरका सब्र वारनि सां गॾु आहे। के मुस्लमान सॾाइण वारा, आलिम सॾाइण वारा ईअं बि चवंदा आहिनि त रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात खे तव्हां चवंदा हो त हाजत रवा आहे, मुश्किल कुश आहे, ॾुखीअ में रसूलुल्लाह कमु ईंदो आहे। हज़रत अलीअ खे मुश्किल कुशा चवंदा हो, उहो नबी पाक पंहिंजे बचे जी मुश्किल कुशाई कान कई। हज़रत अली पंहिंजे बचे जी मुश्किलाई कुशाई कान कई। पोइ जेको पंहिंजे बचनि जी नथो करे सो तव्हांजी छा कंदो? मां थो चवां यार मुल्ला तव्हां पढ़िया आहियो पर कढ़िया कोन आहियो। इन खां वधीक ॿी कहिड़ी मुश्किल कुशाई थिए जो हुसैन ॼमे थो, मुहम्मद करीम दुआ घुरे थो। हज़रत नबी पाक खे अॻु में ई ॿुधायो वियो आहे, ओ प्यारा रसूल करीम जंहिं बचे जे ॼमण जी तो वटि जिब्रील मुबारक खणी आयो आहे, अल्लाह वटां मुबारकबादी जो पैगाम आंदो आहे, इहो शहीद थींदो त रसूलुल्लाह दुआ घुरी आहे, अल्लाहुम्मा आतिल हुसैन अजरम व सबरा। ओ मुंहिंजा मौला मुंहिंजे हुसैन खे अजर बि ॾिजां त सब्र बि ॾिजां। करबला में दुआ रंग ॾेखारियो। नबी करीम अहिड़ी त मुश्किल कुशाई करे ॾेखारी जो इन जाइ ते मुंहिंजा दोस्त बहादुरनि जा पिता बि पाणी थी वञनि, पर हुसैन जे वार मुबारक खे बि लोॾो कोन्हे को, ज़रो बि नथो घबराए, ख़ुदा जे रज़ा ते राज़ी आहे। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त करबला में पंहिंजे शहीद थियण खां बाद में छा थियण वारो आहे ऐं छा अहल बैत जे मथां वक़्तु अचण वारो आहे, उन खां बि हज़रत हुसैन चङी तरह वाक़िफ़ हो त हे मुंहिंजे मथां, मुंहिंजनि बचनि जे मथां, मुंहिंजे आल बैत जे मथां तकलीफ़ूं ईंदियूं, पर यार न, बातिल से दबने वाले ऐ आसमां नहीं हम 100 बार कर चुका है तू इम्तिहान हमारा। करबला जे सिज खे अॼु ख़बर पइजी वई आहे त ही उहो हुसैन आहे जंहिंजे नाने बदर ऐं उहद जे मैदान में काफ़रनि जा छक्का छॾाए छॾिया। हे उहो हुसैन आली मक़ाम आहे जंहिंजे वालिद माजिद ख़ैबर जे मैदान में यहूदनि जा परा ख़तम करे छॾिया। उहो हुसैन आली मक़ाम आहे जंहिंजे अबनि ॾाॾनि ख़ानदान वारनि हुनैन जे मैदान में वॾनि वॾनि मारकनि में इस्लाम जे झंडे खे बुलंद रखियो आहे। उहो साॻो सिज ॾिसे पियो। मुंहिंजा प्यारा दोस्त, करबला में हुसैन आली मक़ाम इस्लाम जो झंडो किरण कोन ॾिनो, क़यामत ताईं बुलंद फरमाए छॾियो। हाणे अवां ख़ुदि मुस्लमान फ़ैसिलो फरमायो त सोणे रसूलुल्लाह पंहिंजे बचे जी मदद कई या न कई? हज़रत शेर ख़ुदा जी दुआ क़बूल थी या कान थी? न हज़रत हुसैन आली मक़ाम घबरायो आहे, न सब्र जी दामन फिटी कई आहे, न बातिल जे आॾो झुकियो आहे। छाजे करे त सूर्य मरी सोभ खे त दिलि जा वहम विसार। वाह लतीफ़ सोना। शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, पहलवान छाखे चइबो आहे? सूर्य मरी सोभ खे त दिलि जा वहम विसार, हण भाला विढ़ भाकुरे आॾी ढाल मढार, मथां तेज़ तरार मार त मोचारो थिए। सूर्य हिन जो नालो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त, हर ॻाल्हि जी परवाह न कजे। परदेस आहे त बि परवाह न आहे, लश्कर थोरो आहे त बि परवाह न आहे, कमज़ोरी आहे त बि परवाह न आहे, पाणी बंदि आहे त बि परवाह न आहे, बच्चा क़ुर्बान थियनि था त बि परवाह न आहे। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त, पंहिंजे मथां वक़्तु अचण वारो आहे त बि परवाह न आहे। इन जे करे ख़बर इहा हुई त जेकॾहिं बची वियासीं त बि ग़ाज़ी आहियूं, जे मरी वियासीं त शहीद आहियूं। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां। वरी ॿियो दफ़ो दुरूद पाक बुलंद आवाज़ में। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला नो इस्लाम जे लाइ वियो हो या कुर्सीअ जे लाइ? तव्हां खां थो पुछां, इस्लाम जे सरबुलंदी जे लाइ वियो हो या इक़्तिदार जे लाइ? न का कुर्सी हुई, न कुर्सी वठण वियो हो, न को कुर्सी जी ज़रूरत हुई। उनखे कुर्सी जी कहिड़ी ज़रूरत आहे जंहिंखे मुस्तफ़ा पंहिंजे ज़िंदगी पाक में जन्नत जे जवाननि जी सरदारी ॾेई छॾे। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलल जन्नह
जन्नह। हुजूर पाक अलैहिस्सलाम जी प्यारी हदीस आ जंहिंमें पाण फरमाइनि था मुंहिंजो प्यारो हसन ऐं मुंहिंजो प्यारो हुसैन जन्नत जे जवाननि जा सरदार आहिनि। दुनिया जी वॾेर पचार ॾियार आहे, राज कावड़जी पे त पटको लाहे छॾे। वज़ीर आज़म अॼु आहे त सुभाणे न हुजे, वज़ीर आला अॼु आहे त सुभाणे न हुजे, गवर्नर अॼु आहे त सुभाणे न हुजे। छो त हिनखे माण्हू चूंडे, माण्हू मुंहिंजा दोस्त उहिदो ॾींदा आहिनि, पर जेके अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात मुंतखब करे ऐं मुहम्मद करीम मोहर लॻाए परवानो अता करे छॾे, इन जी बादशाही क़यामत ताईं आबाद। अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह। अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह। ताण करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था मुंहिंजो प्यारो हसन ऐं मुंहिंजो प्यारो हुसैन जन्नती जवाननि जा सरदार आहिनि। जंहिंखे ख़ुदा ताला जन्नती जवाननि जी सरदारी अता फरमाई आहे, उनखे कूफे वञी मुंहिंजा प्यारा दोस्त यज़ीद जे बातिल हुकूमत, बेकार तख़्त, गंदे का गंदे निज़ाम जी का ज़रूरत कान हुई। पर हज़रत हुसैन आली मक़ाम खे ख़बर हुई त जेकॾहिं मां अॼु बातिल जे मुक़ाबले में न ईंदुसि, यज़ीद जे मुक़ाबले में न ईंदुसि ऐं सब्र करे वेहंदुसि ऐं ईअं चवंदुसि बाबा सबका बकरी पंहिंजे पाए टंगबी, मुंहिंजो छा वञे त क़यामत ताईं रस्म थी पवंदी। इन जे करे कुझु बि करिणो आहे, रस्म टोड़नी आहे, दुनिया जे आॾो ज़ाहिर करिणो आहे त भली यज़ीद जो 30,000 लश्कर हुजे, मूंसां छो न 72 माण्हू हुजनि, हथे ख़ाली बि हुजां, पर अल्लाह जे दीन जे सरबुलंदीअ जे लाइ हक़ जो कलमो चवणो आहे। छो त मुंहिंजे मिठड़े नाने मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए छॾियो हो त कलमो हक़ जो जेकॾहिं को ज़ालिम बादशाह जे आॾो चवंदो त इहो हक़ जो कलमो चवण बि अफ़ज़ल तरीन जिहाद आहे। इन जिहाद जहिड़ो ॿियो को जिहाद आहे ई कोन को। हज़रत हुसैन फरमाइनि था मां इहा रस्म पूरी करे वञा त क़यामत ताईं मोमिन इन दग ते हलंदा रहनि। हज़रत हुसैन आली मक़ाम मैदान में न लहे हा त अॼु कंहिं माण्हू खे हक़ चवण जी ताक़त थिए हा, बा कंहिं हुकूमत जे मुखालफ़त जी ज़रूरत थिए हा? न, को बि कोन, सभु को लिकी वेही रहे हा। पर न, हज़रत हुसैन आली मक़ाम जी सुन्नत मौजूद आहे। मां तव्हांखे ॿुधायां, मता चओ त करबला ख़तम थी वई आहे, मता सम्झो त यज़ीद ख़तम थी वियो आहे, मता सम्झो त हुसैन ख़तम थी वियो आहे। रब जो कसम आहे करबला क़यामत ताईं हले पई ऐं हलंदी। हुसैन भी करबला ताईं मौजूद आहे, यज़ीद भी करबला ताईं मौजूद आहे। यज़ीद जा बच्चा अॼु बि आहिनि जेके हक़ जो टकर खाइनि था, हक़ जी मुखालफ़त कनि था। हुसैन भी मौजूद आहे, हुसैन जा बच्चा भी मौजूद आहिनि जेके क़यामत ते हक़ जो झंडो बुलंद करे वेठा आहिनि। ऐं इंशा अल्लाह ताला इहो झंडो बुलंद हूंदो न बाबा। हक़ जी ॿेड़ी छा चवंदा आहियो, लुॾंदी आहे पर बुॾंदी न आहे। हक़ जे ॿेड़ीअ जे मुहाफ़िज़ अल्लाह जी ज़ात बाबरकात आहे। पर हुसैन आली मक़ाम करबला में रस्म शब्बीरी अदा करे दुनिया खे वाज़े करे ॿुधाए वियो त ही मां तव्हांजे आॾो सुन्नत पूरी थो कयां। कीअं त मुंहिंजो नानो बि आख़िरी रसूलुल्लाह आहे, असांजो नबी, सभई चओ असांजो नबी। मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमन नबिय्यीन। ख़ुदा ताला पंहिंजे नबी खे आख़िरी नबी सॼो आहे। हुसैन आली मक़ाम थो चए मुंहिंजो नानो आख़िरी नबी, मां हुसैन नाने नबीअ जो आख़िरी ॾोहिटो, सॻो ॾोहिटो। हज़रत फातिमत ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा जे शिक्म अनवर मझां ॿ फर्ज़ंद ॼावा, हज़रत इमाम हसन, हज़रत इमाम हुसैन। हज़रत इमाम हसन विसाल करे थो वञे, हज़रत हुसैन ज़िंदा मौजूद आहे। यज़ीद अहिड़े टाइम ते इस्लाम जी बग़ावत कई आहे, सुन्नतुनि जी मुखालफ़त कई आहे, शरीयत मुहम्मदीअ जी मज़ाक उॾाई आहे, नमाज़ुनि जो मुनकिर थी चुको आहे, मस्जिदूं गैराबाद थी चुकियूं, रिछ विढ़ाइण शुरू कयईं, कुता विढ़ाइण शुरू कयईं, बोला बांदर शुरू कयईं, शराब आम करे छॾियईं, ज़िना मुल्क में आम फैशन बणिजी चुकी। हज़रत हुसैन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था ओ शेरे ख़ुदा जा फर्ज़ंद मैदान में लही आ, अॼु यज़ीद जो मुक़ाबिलो कर त क़यामत ताईं तुंहिंजी सुन्नत ज़िंदा रहंदी अचे। अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह। हक़ चार यार मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, हज़रत हुसैन आली मक़ाम जे ज़ात बाबरकात जो करबला में अचण छाजे लाइ हो? शाह साहब फरमाइनि था कामिल करबला में आया सूरह शेर। वाह वाह, केर आया? साईं हिकिड़ा सूरह आया, शेर आया। कामिल करबला में
आया सूर शेर मारे मुसेरन जा ढूंढ कया ढेर पो दहलिया उत दिलेर पसी हमलो मीर हुसैन जो अकेलो हुसैन आ खुदा जे ज़ात जो कसम आ जमल मैदान में लथो आ तमल अल्लाह जे राह में जेके लड़ंदा हन न उन सां अल्लाह जी मदद शामिल हाल हूंदी आ मां तव्हांखे पहिरीं ॿुधायो इन अल्लाह मअ साबिरीन अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सब्र वारनि सां गॾु आहे त हज़रत हुसैन अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जो करबला में आयो आहे त मुंहिंजा प्यारा दोस्त कहिड़े मतिलब जे लाइ अञा शाह साहब फरमाइनि था कामिल करबला में आया पाण इमाम पाण हली आया मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जे राह में खुदा जे दीन जे सरबुलंदी जे लाइ लड़ण जे कोई ईंदो आहे खुदा ताला हुन जी मदद फरमाईंदो आहे कामिल करबला में आया पाण इमाम अल्लाह पाक जे राह में लड़ण आया पर करह हुई कान हो नज़ारो नीह जो न का सख्ती हुई न का तकलीफ़ हुई न को सूर हो न को दुख हो न का गणती कान हुई हज़रत हुसैन आली मक़ाम खे ख़बर हुई त हिन दुनिया खे छॾे अॻिते वञा थो नानो मुंहिंजे लाइ झोली विछायो वेठो आहे अल्लाह पाक जे राह में जेके बि लड़नि था अॼु बि तूं ख़ुदा जे रज़ा ख़ातिर मैदान में लही आ दिल में बुग़्ज़ न हुजई हसद न हुजई कीनो न हुजई कंहिंसां ज़ाती दुश्मनी न हुजई अल्लाह जे राह में दीन जे सरबुलंदी जे लाइ अॼु बि तूं हक़ जो कलमो कंहिंखे चओ त ख़ुदा तुंहिंजे दिलि खे केॾी तक़वियत अता फरमाए सलात पर त मां ॻाल्हि अॻिते हलायां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिही व सहाबिही व बारिक वसल्लम तस्लीमा मुंहिंजा प्यारा दोस्तो थोरो तव्हांखे सोणे हुसैन आली मक़ाम जो तारुफ़ बि करायां हुसैन आली मक़ाम जो तारुफ़ बि करायां छो त ही करबला जो वाक़ियो एॾो वसी आहे जो मां सॼा मुहर्रम जा सभई जुमा हलायां त बि ख़तमु थियण वारो कोन्हे पर चूंकि इब्तिदाई जुमो आहे त कुझु तोखे हुसैन आली मक़ाम जे सही फज़ीलतुनि जी बि ख़बर पए उहे फज़ीलतूं जेके मुहम्मद अरबी पाण ॿुधायूं आहिनि हदीस पाक जे रोशनी में दुरूद पढ़ त मां तोखे अर्ज़ु कंदो हलां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक वसल्लम अलैहि अल्लामा इब्न हजर मक्की रहमतुल्लाह अलैह सवाए के मुहर्रका में पाण फरमाइनि था त हज़रत हुसैन अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जी जॾहिं विलादत बासआदत थी आहे पाण ख़ैर जो ॼमनि था हज़रत अली करमल्लाह वजल करीम खे इरादो थी पियो त मां नालो रखांसि थो हरब कहिड़ो नालो साईं हरब छो त इन हरब नाले सां हज़रत अली करमल्लाह वजल करीम हुज़ूर पाक जे ख़ानदान में हिकिड़ो ॾाढो थी गुज़रियो आहे जेको बहादुर हो दिलेर हो हज़रत नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जे ख़ानदान में पीढ़ीअ में मथे इन नाले सां हिकिड़ो हरब नाले बहादुर थी गुज़रियो आहे हज़रत अलीअ जे दिलि में इरादो आहे त मां इहो नालो रखां पर ज़बान ते लफ़्ज़ इहो कोन थो आणे त मां नालो रखां ख़ैर जो फर्ज़ंद ॼमे थो हज़रत फातिमतु ज़हरा रसूलुल्लाह खे न्यापो मोकिलियो आहे पाण करीम अचनि था सोणे हुसैन आली मक़ाम खे पंहिंजे हथनि मुबारकनि में खणी दुआ फरमाइनि था जेको रसूलुल्लाह जे हथनि में अचे हबीब पाक जंहिंखे ॼमंदे दुआ करे मुंहिंजा भाउ मूंखे ॿुधाए त उनजो को शान हूंदो या न हूंदो हे ख़ानदान इहो ख़ानदान आहे जंहिंखे मुंहिंजे महबूब पाक रंगे छॾियो हुज़ूर नवाज़े छॾियो सरकार जी दुआ थियल आहे हज़रत हुसैन मुस्तफ़ा जे झोलीअ में आहे पर हज़रत अली बि उहो प्यारो अली आहे जो ॼमे थो एसी ताईं अखि नथो खोले जेसी ताईं मुहम्मद मीर ते नज़र नथो विझे पियो हज़रत अली जे लाइ बि ईंदो आहे किताबनि में त पाण जॾहिं ख़ैर जो ॼावा हा त ॼमण वारे टाइम ते इत्तिफ़ाक़ अहिड़ो हो जो रसूलुल्लाह कारे ॿाहिरि वियल हुआ मके में मौजूद कोन हा हज़रत बीबी फातिमत बिन्त असद जेका हज़रत अलीअ जी अम्मा आहे महबूब पाक अलैहिस्सलाम खे नंढे हूंदे पालियो बि हुअईं हबीबनि करीमनि जे इंतज़ार में आहे त मुंहिंजो प्यारो मिठड़ो हबीब अचे त मुंहिंजे बचे अलीअ खे दुआ फरमाए पाण हिकु ॾींहुं या ॿिनि ॾींहंनि या 4 ॾींहंनि जे वक़्फ़े खां पोइ पाण पहुता हज़रत अली जीअं जो ॼावा ॼमण सां नंढड़े ॿार जूं अखियूं बंदि हूंदियूं आहिनि पर 2 पहरनि खां पोइ 4 पहरनि खां पोइ ॾींहं खां पोइ राति गुज़रण खां पोइ उहो ॿार अखियूं खोलींदो आहे मुंहिंजा भाउ पर हिते 4-5 ॾींहं गुज़री वञनि था हज़रत अली अखि खोलनि ई कोन था पिया अम्मा खे वहम थी पियो आहे नाबीना अलाए छा अखियूं बंदि कयो आयो आहे अलाए कहिड़ो वजह आहे हिकिड़े पासे ख़ुशी आहे त बचो ॼाओ आहे ऐं ॿिए पासे वरी ॻणती आहे त नाबीना अलाए छा चंद ॾींहंनि खां पोइ जीअं जो रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात पहुता हज़रत बीबी साहिबा जी ख़बर पइजी वई आहे त फर्ज़ंद खे न ॼाओ आहे पाण सिधो पंहिंजे चाचे साईं जे घर अची मुबारकबाद चवनि था अम्मा तोखे मुबारक हुजे जो रब्बुल आलमीन तोखे फर्ज़ंद अता फरमायो आहे
बीबी साहिबा जो शुक्र आहे पर बचड़ो मुंहिंजो शायदि न बीना अखियुनि मुबारकनि खां ॾिसे कोन थो अखियूं पूरियूं कयो आहे अखियूं जीअं जो ॼाओ आहे त बंदि कयो आयो आहे अञा खोले कोन थो वस कया अथसि थधा पाणी हया अथसि मुंहिंजे प्यारे नबी करीम खिली ॾिनो आहे फतबस्समन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजूर पाक तबस्सुम फरमायूं था ओ फातिमा बिन्त असद मुंहिंजो भाउ अली अखियुनि खां नाबीन कोन्हे को पर तुंहिंजे पेट में कसम खणी आयो आहे त जेसीं ताईं दुनिया ते मुहम्मद जो दीदार न कंदुसि तेसीं ताईं कॾहिं निहारी घुसी कोन को अल्लाह अकबर हक़ जारिया जेसीं ताईं दुनिया ते हे मुंहिंजूं अखियूं पहिरीं शइ जेका ॾिसंदियूं सो रसूलुल्लाह जो चेहरो पाक हूंदो हुज़ूर जो दीदार कयां पोइ ॿियनि खे ॾिसां सो अलीअ खे ॼमंदे ई ख़बर आहे त मुस्तफ़ा सफ़र ते वियल आहे हा अड़े मुला थो चवे त नबी करीम खे गैब जी ख़बर कान्हे का हज़रत अली ॼाओ आहे उनखे ख़बर आहे त मुंहिंजो हबीब मके में कोन्हे हबीब पाक मको छॾे वियो आहे हज़ूर करीम जी ज़ात मके खां ॿाहिरि हन अम्मा जे पेट वारो वाइदो निभाए थो अखियूं कोन थो खोले मुस्तफ़ा पंहिंजी चाची खे चवनि था अम्मा मूंखे बिस्मिल्लाह करे ॾे हज़रत अली जे ज़ात खे मुस्तफ़ा झोली में खणी पाण फरमाइनि था प्यारा अली तूं मुहम्मद जे हथनि में अखियूं खोल सोणो अखियूं खोले मुस्तफ़ा जो दीदार थो करे पियो ओ मुंहिंजा सोणा सच ॿुधाइजां पंहिंजे ईमान खां फ़ैसिलो ॿुधाइजां अहिड़ो दुनिया में को ॿार आयो आहे जेको ख़ुशकिस्मत हुजे उथंदे ई रसूलुल्लाह जो दीदार करे कुझु बि न ॾिसे कंहिंजे बि न निहारे उथंदे ई जंहिंजे निगाहनि में रसूलुल्लाह जी ज़ात बाबरका जो चेहरो पाक हुजे उन जहिड़ो बख़्त वारो उन जहिड़ो भाग वारो को कोन थो थी सघे पर इहे सभु करम नवाज़ियूं आहिनि मुंहिंजे मुस्तफ़ा जूं इहे सभु अहसान कंहिंजा मुंहिंजे रसूलुल्लाह जा जो महबूब पाक जंहिंखे नवाज़े जंहिंजे मथां कुर्ब फरमाए त हाणे जे अलीअ साईं महबूब पाक जे हथनि में अखियूं खोलियूं आहिनि त हुसैन बि त अलीअ जो फर्ज़ंदार आहे साईं शाह मर्दा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला ज़ुल्फ़िकार असां अहले सुन्नत व जमाअत जो अक़ीदो आहे त अली असांजो इमाम आहे चओ अली असांजो ॾाढे त चओ असांजो इमाम अली आहे कनि वरी इमाम ठाहियो आहे यज़ीद खे उन्हनि खे इहो भली मुबारक हुजे जंहिंजी चवंदा सभु कंहिंजी पंहिंजी पसंदि आहे पसंदि अपनी अपनी नसीब अपना अपना सभु कंहिंजो पंहिंजो नसीब आहे सभु कंहिंजी पंहिंजी पसंदि आहे जिन खे यज़ीद इमाम मिलियो आहे इहो उन्हनि जे लाइ हुजे असांखे हुसैन इमाम मिलियो आहे असांखे सोणो अली इमाम मिलियो आहे अल्हम्दुलिल्लाह असांजो इमाम उन इमाम जो सिलसिले वारो नस्ल वारो ख़ुदा कंदो ख़ुदा असांखे क़यामत ताईं उहो ई नसीब फरमाईंदो ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ मुस्लमान भाउ हज़रत अली करमल्लाहु वजह करीम जे फर्ज़ंद खे सोणे प्यारे नबी पाक अलैहिस्सलाम हथनि में खणी फरमायो ॿियो ख़बर न सोणे जो नालो रखियो अथव या न हज़रत अली दिलि वारो राज़ दिलि में रखी छॾियो यादि आहे विसरी वियो कहिड़ो हज़रत अली खे इरादो कहिड़ो त कहिड़ो नालो रखां हरब नालो रखां इहो नालो हो भई हाणे हरब नालो दिलि में आहे पर ज़ुबान सां कोन थो चवे अदब जे करे मुंहिंजे हबीब पाक अलैहिस्सलाम ॾियारो ख़ामोश प्यारे नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमायो ख़ामोशी छाजी आहे पीउ रखे या मुस्तफ़ा जी ज़ात उथी बीहंदा पाण नबी करीम जी ज़ात एसी ताईं कोन वेहंदा जेसीं ताईं ख़ातून जन्नत खे न वेहारींदा ऐं ईअं बि ईंदो आहे त जेकॾहिं खट ते वेहण जो इत्तेफ़ाक़ हूंदो हो त पाण फरमाईंदा आहे मुंहिंजी न्याणी फातिमत ज़हरा तूं मुंहिंजे सेरांदीअ खां वेह पोइ चवंदी क़िबला मां न्याणी आहियां तव्हीं मुंहिंजा बाबा आहियो ख़ाली बाबा कोन आहियो बल्कि सैयदुल अंबिया बि आहियो अव्हांजे न्याणी अव्हांजे मथनि खां कीअं वेहां पाण फरमाइनि था हिकु ॻाल्हि इहा आहे त दुनिया में न्याणी खे ऐब सम्झो वेंदो आहे माण्हू न्याणियूं पूरींदा हुआ पर मां मोहम्मद करीम तो न्याणीअ खे इज़त थो ॾियां जे दुनिया खे ख़बर पए त न्याणी ऐब न आहे न्याणी अलाह जी रहमत आहे हिकु ॻाल्हि ॿी ॻाल्हि फातिमत ज़हरा तोखे ख़बर हुजणु खपे मां तुंहिंजी इज़त इन जे थो करे कयां जो तुंहिंजे पेट मुबारक मां अलाह पाक उहे गुल पैदा कंदो जेके मां मोहम्मद जे दीन खे रंग लॻाए छॾींदा मुंहिंजे दीन खे रंग लगाईंदा अहिड़ो रंग लगाईंदा जो सिबगत अल्लाह वमन अहसन मिन अल्लाह सिबगतन व नहनु लहु आबिदून अहिड़ो रंग हूंदो जो क़यामत ताईं फिटंदो ई कोन को
तंहिंजे करे मां तुंहिंजी इज़त थो कयां। फातिमा ज़हरा मशकूर थींदी हुई, शुक्रगुज़ार थींदी हुई, अर्ज़ कंदी हुई नबी पाक अलैहिस्सलाम खे हुज़ूर पुर नूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात रुगो न्याणी हुजण जे नाते सां इज़त कोन कंदा हुआ, पर फातिमा ज़हरा जो शान बि त निरालो हो न सही। आला हज़रत अज़ीमुल बरकत मुजद्दिद दीन व मिल्लत मौलाना शाह अहमद रज़ा ख़ान फाज़िल बरेलवी सभई जो रज़ी अल्लाह तआला अन्हु उहे फरमाइनि था सैयदा ज़ाहिदा तय्यबा ताहिरा याने खातूने जन्नत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शमए बज़ में हिदायत पे रात जो खातून जन्नत जेकॾहिं मुसल्ले ते बीहे थी त हज़रत खातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा जी ज़ात बाबरकात जे इबादत ऐं निमाज़ जे आॾो ॾींहुं ऐं राति थकिजी पवनि था, पर खातून कान थी थकिजे। ख़ासि आबिदा वरी अहिड़ी, ज़ाहिदा वरी अहिड़ी, क़ुरान जी हाफ़िज़ा। हिकिड़ी रात आहे, सियारे जी रात आहे, मौला अली शेर ख़ुदा जो बंगलो कोन्हे, मौला अली शेर ख़ुदा जी महलात कान्हे, कखा जो घर आहे, उतर जी हवा अचे त ॾखिण निकिरी वञे, ॾखिण जी हवा अचे त उतर निकिरी वञे। ग़रीबाणा कखा या झूपड़ा हा। बीबी साहिबा इशा जे नमाज़ खां बाद में हज़रत अली खे सुम्हारे, बचन खे सुम्हारे, वुज़ू करे मुसल्ले जे मथां बीही दिलि में इरादो कयो आहे त अॼु हिकिड़ी रकात में क़ुरान पाक जा 2 ख़त्मा पूरा कंदसि। पहिरीं रकात में हिकिड़ो ख़तम, वरी ॿी रकात में क़ुरान पाक जो ॿियो ख़त्म। इहो इरादो करे अल्लाहु अकबर करे बीठी आहे। सारी राति क़ुरान जे तिलावत में गुज़री थी वञे पई। हिकिड़ो सॼो सारो ख़त्म क़ुरान पाक जो पहिरीं रकात में पूरो थी वियो आहे। रुकू कयो आहे, सजदो कयो आहे, सजदे करण खां पोइ थी आहे वरी ॿी रकात शुरू कई आहे। अलहम्द शरीफ़ पढ़ण खां बाद में 2.5 सीपारा पढ़िया आहिनि। अल्लाह पाक जो निज़ाम आहे, सिज चंड हलंदा रहनि था। बाख फुटी वई, मदीने पाक में बांगूं शुरू थियूं। जब आज़ान आई, मसइलो इहो आहे त फजर जी आज़ान खां बाद में को बि नफ़िल जाइज़ कोन्हे सवाइ फजर वारी सुन्नत जे। सुन्नत पढ़बी, ॿियो नफ़िल को बि न पढ़बो। हज़रत बीबी साहिबा जमल आज़ान ॿुधी आहे, अखियुनि मां ॻोढ़ा वही पिया, दिलि जो दिलि में रब्बुल आलमीन जे दरबार में दुआ थी करे, ओ मुंहिंजा ख़ालिक़ अकबर, तुंहिंजे नबीअ जी न्याणीअ जो इरादो हो त अॼोकी राति में 2 रकातुनि में 2 क़ुरान पाक जा ख़त्म पूरा कयां, पर हाय मौला मुंहिंजी क़िस्मत जो राति खे नंढड़ो करे छॾी। अञा जेकर वॾो करी हा त न 2 रकात में बि अल्लाह जे क़ुरान जो ॿियो ख़त्म पूरो करे छॾियां। अदा मूंखे ॿुधाए त जंहिंजी अम्मा अहिड़ी हुजे जेका हिकिड़े नफ़िल में अल्लाह पाक जे क़ुरान जा सॼा ख़त्म पूरा करे, उन्हनि जे पेट मां हसन हुसैन पैदा न थींदा त ॿियो केरु थींदो? आहे या न आहे? अॼुकल्ह खणी कंहिंखे चयो त बाबा नियाणियुनि खे स्कूल में न मोकिलियो, सुठी ॻाल्हि कान्हे, शरीयत मनौ थी करे पई। अवां जूं बालग नियाणियूं बाज़ारियूं ॾताड़ींदियूं, 50 माण्हुनि खे कुल्हा हणंदियूं। मुंहिंजा दोस्त वञी शहर मां वरी स्कूल मां पढ़ियो मोटियो अचनि कि बाबा जेकॾहिं पढ़ी लिखी औरत हूंदी, पढ़ियल लिखियल हूंदी, तालीम याफ़्ता हूंदी त उहा वरी बच्चनि जी परवरिश सुठी कंदी। छो त पढ़ियल लिखियल आहे न साईं, पढ़ी लिखी बच्चा सुठा पालींदी, सुठी तालीम ॾींदी, अख़लाक़ सेखारींदी। हाणे ख़ुदा जो अथव कसम, मां तव्हां खां पुछां थो त अॻे ज़माने जूं जेके अणपढ़ियूं औरतूं हुयूं, कंहिंजे पेट मां कलंदर शहबाज़ पैदा थियो, कंहिंजे पेट मां मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी पैदा थियो, कंहिंजे पेट मां दातागंज बश रहमतुल्लाह अलैह पैदा थियो। अड़े हुयूं त अणपढ़ियूं, कंहिंजे पेट मुबारक मां हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जहिड़ा जवान पैदा थिया, कंहिंजे पेट मुबारक मां हज़रत अब्दुल कादिर जीलानी जहिड़ा जवान थिया, कंहिंजे पेट मुबारक मां सरवर नूह जहिड़ा जवान पैदा थिया, कंहिंजे पेट मां भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह जहिड़ा कामिल अकमल पैदा थिया। हाणे मां तोखे चवां थो, जिन खे अणपढ़ियो थो चवीं, उन्हनि त गौस कुतुब जहिड़े ॾेखारिया। मूंखे तूं कंहिं मास्तराणीअ जे पेट मां को मुला मसीद जो त ॾेखार, को ॼाओ हुजे? आहे अबा को ॾेखारियो? को बागो निमाज़ वारो पैदा कयो अथनि? हा, तव्हां खां पुछां थो, तव्हांजे ॻोठ में हूंदियूं घणियूं पढ़ियूं? अरे हूअ त सुबुह शाम हूंदी सुर्खी पाउडर जे हवाले, 24 कलाक हूंदी कपिड़नि छंडण जे हवाले, मुड़ुस बि मानी होटल ते खाई अचेसि, ओ मुंहिंजा अदावा बच्चा कहिड़ा पालींदी। मुंहिंजे मुस्तफ़ा जी हदीस आहे, सरकार फरमाइनि था, जंहिं औरत खे बालिग करण खां बाद में हथ में कलम ॾिनो, हथ में किताब ॾिनो, हथ में पेन ॾिनो, पेंसिल ॾिनी या हथ में लिखण जी शइ ॾिनी, सरकार फरमाइनि था ॼण औरत जे हथ में उघाड़ी तलवार ॾेई छॾी। कावड़ त मां ते घणा ई कंदो, पर हाणे मूंखे वसइलो ॿुधाइणो आहे।
मुंहिंजा प्यारा दोस्त नाराज़ छो त भली थियो पर रसूलुल्लाह जो फरमान आहे दुआ कयो छल अलाह तआला असांखे हिदायत नसीब फरमाए अमल जी तौफ़ीक़ अदा फरमाए आमीन असां ॾाढो कंदा आहियूं पर अमल कोन कंदा आहियूं आमीन अहिड़ो था कयो जो बसि ॾिसां थो त सभु सुभाणे वलीअ थी वेंदो पर ॿिए ॾहाड़े सभु ओड़े जा ओड़ा सलात बुलंद आला था पढ़ंदा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक वसल्लम दोस्तों अजीजों मुसलमान भाइरों मुझे प्यारे नबी सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फातिमा ज़हरा ने हारे फरमाया मुंहिंजी बचड़ी दे ख़बर तुंहिंजी नियत कहिड़ी आहे नाले वारी ॻाल्हि यादि आहे विसरी वई सोने फर्ज़ंद जो नालो रखी थी या न अम्मा चाहींदी आहे त मां नालो रखां बीबी साहबा चवे थी क़िबला तुंहिंजो फ़ैसिलो आहे क़ुरान जो फ़ैसिलो आहे अर्रिजालु क़व्वामून अलन निसा आप साहब क़ुरान आहे साईं पक काबे ॾे मुंहुं कई वेठा हो वज़ू सां आहियो मथां सुभाणे को चओ त पंहिंजी थो वरी सां ठाहे अर्रिजालु क़व्वामून अलन निसा रब ताला जो फ़ैसिलो आहे त मां वाहिदुल क़हार फ़तवा ॾेई छॾी आहे त मर्द हाकिम आहे औरत हुन जे ज़ेर दस्त आहे कंहिंजो फ़ैसिलो आहे ॾाढे ॻाल्हायो डिॼो छो था हुकूमत त कोन थो कसियां तव्हांजी मर्ज़ी आहे पर वाहिदुल क़हार जो फ़ैसिलो आहे त मर्द हाकिम हूंदो आहे औरत महकूम हूंदी आहे पर असां वटि मुल्क उल्टो लॻो पियो आहे ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ हज़रत फातिमा ज़हरा थी चवे या रसूल अल्लाह तुंहिंजे क़ुरान जो फ़ैसिलो आहे तुंहिंजे शरीयत जो फ़ैसिलो आहे त मर्द हाकिम आहे औरत हुनजी मातहत आहे मुंहिंजा प्यारा अली मुंहिंजो वेठो आहे अलीअ जे हूंदे मां फातिमा खे को हक़ ई कोन्हे जेको अली नालो रखे सो मूंखे क़बूल आहे सुभान अल्लाह त करे अॼुकल्ह माई कामर जी ॻोठ में चवंदासीं अलाह कंदो मायूं अची करे ॻोठारियूं अलाह कंदो चल अदी तोखे खातून जन्नत जी झोली नसीब थींदी अफ़ाल वरी कहिड़ा अदी ॾे ख़बर अतहियात यादि थी अदी चेतो आहे ई कोन को भेण भला सुभाणे कला यादि कई थी अदी चेतो आहे ई कोन को अदी अलहम्द यादि कयो थी अदी छा कयां चेतो आहे ई कोन को माना यादगीरो कोन्हे ॻोठ में शलन शादी थिए जंहिं अदीअ खे सुभाणे कला यादि कान्हे अतहियात यादि कोन्हेसि ऐं चेतो कोन्हेसि सिज लथे खां जो सहरा शुरू कंदी मथां सिज उभरी वेंदो अदीअ जो हाफ़िज़ो तेज़ थींदो वेंदो जे नथ त अदल जी ऐं लाड़ऊं घुराया हाणे उतर वारा सभु सोनारा मरी चट थी विया नथ लाड़ खां थी अचे सेखार अदल घोट घोरिया नोट लही आहे लाड़ीअ तो पोइ लभेसि घर में गॾो बि कोन को पर माई ज़रूरु लाड़ीअ तो लाहे त हाणे इहा जन्नत ख़ातून सां गॾु हूंदी आहे बा ॻाल्हायो ॻाल्हायो ख़ुदा जो कसम आहे जन्नत ख़ातून सां उहे गॾु हूंदियूं जंहिंजो सिज बि पर्दो कोन ॾिठो आहे न साईं जन औरतुनि जो पर्दो सिज बि कोन ॾिठो आहे क़ुर्बान ख़ातून जन्नत तुंहिंजे शान तां जंड पीए थी मुंहिंजे हबीब पाक फरमायो फातिमा ज़हरा हथ सां चकी पीजां उहा चकी जेका मां मुहम्मद करीम तोखे ॾाज में ॾिनी आहे न साईं मुस्तफ़ा ॾाज में छा ॾिनो चकी ॾाढे ॻाल्हि छा ॾिनई असां ॾाज में था ॾियूं टीवी छा साईं टीवी मुड़ुस जो अफ़ाल कोन्हे त अबो ॾिएसि थो जे छोकिरी ॾुखी न थिए जेकॾहिं जलाल जा शाहपर ॾिसजा हुजनि त आराम सां ॾिसे वेठी घर जो हा न साईं अफ़सोस मुंहिंजा भाउ सच ॿुधा जा धारियो माण्हू घर में आणींदे नाराज़ न थिजो नाराज़ न थिजो हक़ जी ॻाल्हि खे दिलि में हंडाइजो मां कंहिं ते ज़ाती तनक़ीद कोन थो कयां अवां पाण फ़ैसिलो कयो धारियो मर्द घर में आणींदव कहिड़ो बि माण्हू हुजे पोइ लिक छप तव्हांजी मर्ज़ी पर खुलम खुला को बि न आणींदो सभु कुझु चवंदो गैरत जो सुवालु आहे पंहिंजी गैरत न हूंदसि पाड़े वारनि खां ॾिजंदो मथां पाड़े वारा ताना हणनि पर मुंहिंजा प्यारा तो टीवी में घणा कंजर वेठा आहिनि सिंधीअ में सौ सुधो चवां अॻे असां हिनखे छा चवंदा हुआसीं सिंधीअ में ॻाइण न वॼाइण खे छा चवंदा हुआ ईअं ई चइबो हो न हाणे मूंखे ॿुधा त घणा वेठा आहिनि मुंहिंजा दोस्त कंहिंजे वात में बीन आहे कंहिंजे हथ में यकतारो आहे कंहिंजे हथ में चपड़ी आहे कंहिंजे हथ में दिलो आहे कंहिंजे हथ में हारमोनी आहे कंहिंजे हथ में दोहल आहे कंहिं रुगो वेठो वारो ताड़ियूं वेठो वॼाए ओ मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ असां पंहिंजे मुआशिरे खे तबाह बर्बाद करे छॾियो आहे दुआ कर मुस्तफ़ा जे सदके हबीब जे बचन जे सदके ख़ुदा असांखे मुस्लमान बनाए असां मुसलमान बणिजी पऊं त असांजे लाइ सभु कुझु बि आहे ओ मुंहिंजा भाउ ख़ातून जन्नत रज़ी अल्लाह तआला अन्हा खे मुस्तफ़ा चकी थो ॾिए फरमाए था फातिमा ज़हरा चकी हलाइजां अटो पीहजां अलीअ जी ऐं बचनि जी ख़िदमत कजां पर्दे में रहिजां क़यामत में मां मुहम्मद वेठो आहियां
फातिमत ज़हरा सॼो ॾिहाड़ो घर जो कमु थी करे, नौकर कोन्हे, बानी कान्हे, अल्लाह जी महबूब जी प्यारी न्याणी राति जो थी आहे, चकी पीअंदे पीअंदे उन जंड जे मथां मुठे में हथु विधई, निंड खणी वई। उन निंड वारी हालत में मथड़ो मुबारक गन जे मथां पियो आहे, आराम अची थो वञे। बाख फुटण जो टाइम थी वियो आहे। मुंहिंजा दोस्त बाख फुटण खां पोइ अधु कलाक खां पोइ सिजो भरंदो आहे, पर सिजो भिरे ई कोन थो। निंड जी हालत में फातिमत ज़हरा जा ॿ टे वार मुबारक पेशानीअ वारे पासे खां रओ मुबारक लही पियो आहे, ज़ाहिर थी पवनि था पिया। रात लंबी थी वई, सिज भरण खां जवाब ॾेई छॾियो। माण्हू सुम्ही सुम्ही बेज़ार थिया। आख़िर रसूलुल्लाह जे दरबार में माण्हू अचनि था, ओ अल्लाह जा हबीब, कॾहिं बि एतिरी रात लंबी कान थी आहे, अॼु 2 रातुनि जेतिरी रात वधी वई आहे, असांखे ख़बर कान थी पवे। दुआ फरमायो। अल्लाह जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात दुआ घुरी आहे। जिब्रील लही आयो आहे, अर्ज़ थो करे, या रसूल अल्लाह, फातिमत ज़हरा खे निंड अची वई आहे, जंड जे मथां मुंहुं मुबारक आहे, रओ मुबारक हटी वियो आहे, चंद वार ज़ाहिर थी पिया आहिनि। अल्लाह पाक जी गैरत गवारा नथी करे त ख़ातून जे वारनि जे मथां सिज जी निंड पइजी वञे। सिज खे ताक़त न आहे जो फातिमत ज़हरा सभु चओ रज़ी अल्लाह ताला अन्हा उन जे पर्दे खे निहारे। तंहिंजे करे तूं प्यारा नबी वञ, पंहिंजे न्याणीअ खे जाॻाए, हुन जे मथे मुबारक जा वार सवला फरमाए, पोती सिधी थींदी त सिज भरंदो न त क़यामत अची वेंदी, इहो सॼो हाल हलंदो न। ख़ुदा जो हबीब हलियो आहे, मथां पहुतो आहे, न्याणी जे मथां बि सलाम चयो आहे। सलाम चवण खां पोइ बीबी साहब अखियूं खोलियूं आहिनि, पंहिंजे बाबे खे ॾिसी उथी आहे, पोती सही कई आहे। पाण फरमाईंदा, अम्मा मुंहिंजो हाल पए तूं मुंहिंजे उम्मत खे त ॾुख कोन ॾींदो आहे, तुंहिंजे करे मुंहिंजे उम्मत जे मथां राति लंबी थी वई आहे। फातिमत ज़हरा थी चए, या रसूल अल्लाह, अगरि मुंहिंजे करे उम्मत खे तकलीफ़ आई आहे त मां उम्मत खे अल्लाह जे दरबार मां उन जे हाणे माफ़ी वठी ॾींदसि, जॾहिं को माफ़ी वठी ॾियण वारो हूंदो ई कोन को। मां पंहिंजे बचनि जो खून, मां पंहिंजे अहल बैतनि जो खून अल्लाह जे राह में पेश कंदसि। या अल्लाह, ए मां खून इन शर्त सां माफ़ थी कयां जो मुंहिंजे मुस्तफ़ा जी उम्मत खे माफ़ी मिली वई। ओ मुसलमान भाउ, ओ मुंहिंजा अदा, दुआ कर शल अल्लाह तबारक व तआला समझ नसीब फरमाए। अर्ज़ पे कयुमि, ॻाल्हि यादि आलाए विसरी वई। या रसूल अल्लाह, मां नालो कोन रखंदसि जेको नालो मुंहिंजो वर हज़रत अली रखे, तंहिंजे करे मां पंहिंजे वर जे अदब जे ख़ातिर पंहिंजो नालो तजवीज़ ई कान थी कयां। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़। हज़रत अली करमल्लाहु वजह करीम जे ज़ात बाबरकात जे तरफ़ मुंहिंजे प्यारे नबी निहारियो। पाण फरमाइनि था, प्यारा अली तुंहिंजी छा मर्ज़ी आहे? हज़रत अली जे दिलि में त ॻाल्हि हुई न बाबा, नालो कहिड़ो रखां? हर्ब नालो रखां। पर हज़रत अली फरमायो त जेकॾहिं ख़ातून जन्नत मुंहिंजो ख़्यालु थी करे मां केरु थींदो आहियां जो रसूलुल्लाह खां अॻु कढां? हुज़ूर पुरनूर खे अर्ज़ कई, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजी घरवारी आहे, उन चयो आहे त जेको अली नालो रखे मूंखे हो क़बूल आहे, जो मुंहिंजो वर आहे। पर मुंहिंजा प्यारा नबी पाक, मां तुंहिंजो ग़ुलाम आहियां, मां तुंहिंजो उम्मती आहियां, मूं तो ते कलमो भरियो आहे, मां तुंहिंजे दीन में दाख़िल थियो आहियां, मां तुंहिंजो सचो असहाबी आहियां। जेकॾहिं ख़ातून जन्नत खे मुड़ुस जो ख़्यालु आहे त मां शेरे ख़ुदा खे पंहिंजे प्यारे मुहम्मद नबीअ जो वधीक ख़्यालु आहे। जेको तव्हां नालो रखो सो मूंखे क़बूल आहे। अल्लाह अकबर कबीरा, कड़ी कड़ी में मिलंदी थी अचे। हुज़ूर करीम जो इरादो हो त मां फलाणो नालो रखां, मुंहिंजी फलाणी मर्ज़ी आहे, ही नालो हुजणु खपे। पर महबूब पाण फरमायो, जेकॾहिं ख़ातून जन्नत अलीअ जो ख़्यालु थो करे, अली साईं ख़ातून मुंहिंजो ख़्यालु था फरमाइनि पिया। ख़ातून खे अलीअ जो ख़्यालु आहे, अलीअ खे मां मुहम्मद जो ख़्यालु आहे। हबीबनि जो फौरन ख़्यालु पंहिंजे रब ॾे हलियो वियो। पाण फरमाइनि था, ओ प्यारी फातिमा, ओ प्यारा अली, तव्हां ॿिन्ही मुंहिंजो ख़्यालु कयो आहे। मूंखे मुंहिंजे मिठड़े रब जो ख़्यालु आहे, जेको रब जी मर्ज़ी सां मुंहिंजी मर्ज़ी। जेको वणे सो नालो रब रखे, मां पंहिंजी ज़ुबान मां कोन थो कुझां। हबीब नालो तजवीज़ कयो वेठा हा दिलि जो दिलि में, पर अल्लाह ताला फरमाईंदो आहे, इन्नहू अलीमुम बिज़ाति सुदूर, मां उहो रब्बुल आलमीन आहियां जो तव्हांजे सीने जा राज़ ॼाणंदो आहियां। अल्लाह को न चाहियो त मां मिठड़े महबूब मुहम्मद करीम जी मर्ज़ी भञा, जेका मर्ज़ी मुस्तफ़ा जी सा मर्ज़ी ख़ुदा जी। अल्लाह शल तव्हां असांखे मदीनो ॾेखारे। अल्लाह अकबर। दोस्तो, मदीने शरीफ़ में हिकिड़ी मस्जिद आहे जंहिंजो नालो आहे मस्जिद क़िबलतैन। छा आहे नालो साईं? मस्जिद क़िबलतैन, ॿिनि क़िबलनि वारी मस्जिद। हाजी सगोरा ॾिसी आया आहिनि, जन न ॾिठी आहे तंहिंजे लाइ दुआ आहे ख़ुदा सभिनी खे ॾेखारे। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, मस्जिद क़िबलतैन छो क़िबलो हिकिड़ो आहे?
पंहिंजी मस्जिद जो मुंहुं काबे ॾे आहे, बसि ॿियो क़िबलो छा जे लाइ। मुस्तफ़ा जॾहिं मदीने पाक में आयो आहे 17 महीना गुज़री विया। हुज़ूर करीम खे अल्लाह जो हुकुम हो त बैतुल मुक़द्दस ॾे उत्तर मुंहुं करे निमाज़ पढ़ो। अल्लाह जो हुकुम आहे, अॻियनि नबियनि जो काबो हो। मुंहिंजे प्यारे नबी पाक अचण सां 17 महीना मस्जिद क़िबलतैन ॾे उत्तर मुंहुं करे निमाज़ पढ़ी। 17 महीना गुज़री विया। हिकिड़े ॾिहाड़े ॿेपहरी जी निमाज़ आहे, मुंहिंजो प्यारो नबी पाक सहाबनि खे निमाज़ बीठो थो पढ़ाए। वाह सहाबियो तव्हांजो शान, मुसल्ले ते मुहम्मद अरबी हुजे, पुछां सहाबा जी जमात हुजे। सभई जो सुभान अल्लाह। मां तोखे ख़ुदा जो कसम खणी थो चवां त रसूलुल्लाह जहिड़ो इमाम कोन्हे, मुस्तफ़ा जे सहाबा जहिड़ी जमात कान्हे। हबीब पाक ते इमामत ख़तम आहे, महबूब पाक जे जमात सहाबा जे मथां फज़ीलत ख़तम आहे। महबूब पाक जे पुठियां निमाज़ पढ़नि था, 2 रकातूं ख़तम थी वियूं आहिनि। 3 रकात में मुंहिंजो हबीब पाक उथियो आहे। हाणे 3 मुस्तफ़ा शुरू कई। 3 में बीठे बीठे नबी पाक खे दिलि में ख़्यालु आयो। कहिड़ो ख़्यालु आयो? मुंहिंजे ॾाॾे इब्राहिम जेको काबो ठाहियो आहे सो ॾखिण आहे। उहो काॾे आहे? ॾाढे ॻाल्हायो, काॾे आहे? मदीने खां ॾखिण आहे। मदीने खां मथां चओ शाहपुर खां ॾखिण, मदीने पाक खां ॾखिण आहे। ऐं मां जाॾे मुंहुं थो करे पढ़ां उहो काबो अॻियनि नबियनि जो उत्तर आहे। जेकर अलाह राज़ी थी पए त मां बैतुल मुक़द्दस जे बजाए पंहिंजे ॾाॾे इब्राहिम वारे काबतुल्लाह ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ां हा। इहो रुगो इरादो नबी पाक कयो आहे। बीठो निमाज़ में आहे, 2 रकातूं पढ़ी वियो आहे। 3 में शुरू थियो आहे। अल्लाह पाक खे ख़बर आहे रब आलमुल ग़ैब व शहादत आहे। जिब्रील लही आयो, हुकुम थो निमाज़ में ॾे, कद नरा तक़ल्लुब वजहक फ़िस समाअ फलनुवल्लियन्नक क़िबलतन तर्दाहा फवल्लि वजहक शत्रल मस्जिदिल हराम। ओ मुंहिंजा प्यारा नबी, मां रब ॾिसां थो त तूं पंहिंजे ख़्याल खे ड्रोड़ाई थो बीठो त जेकर बैतुल्लाह खे काबो बणायां। ओ मुंहिंजा मिठड़ा नबी, जेका तुंहिंजी मर्ज़ी सां मां रब जी मर्ज़ी। हाणे तोखे 2 रकातूं बि इंतज़ार कोन थो करायां। इन्हनि 2 रकातुनि बाक़ियुनि खे बैतुल्लाह ॾे मुंहुं करे निमाज़ पूरी फरमा। अलाह ईअं चवे हा त इहे 2 रकातूं पूरियूं कर। 4 ॿेपहरी जूं पूरियूं थियनि बैतुल मुक़द्दस ॾे, पोइ 3 पहरीअ खां पोइ वल नवीं सवीं नओं हुकुम नाज़िल कंदासीं, पोइ तूं एॾे मुंहुं करे निमाज़ पढ़जां। पर न साईं, न। अल्लाह पाक खे पंहिंजे हबीब जो 2 रकातनि जेतिरो इंतज़ार बि पसंदि कोन्हे। रब थो चए क़िबलतन तरदाहा। ओ मुंहिंजा सोना, इन क़िबले खे तुंहिंजे रज़ा जे ख़ातिर मां क़िबलो थो बनाए छॾियां। अल्लाहु अकबर। हक़दार हाणे तव्हां खां मां फ़ैसिलो पुछां थो, सच ॿुधायो, काबे खे काबो कंहिं बणायो? चओ रसूलुल्लाह। कंहिं बनायो? अमर कंहिंजो थियो? अल्लाह जो। अमर कंहिंजो? ख़्वाहिश कंहिंजी? अमर अल्लाह जो, ख़्वाहिश रसूलुल्लाह जी। अरे काबो काबो बणियो मुंहिंजे मुस्तफ़ा जे मर्ज़ी सां। अॻे 360 बुत हुआ, पर क़ुर्बान आमना जे लालता अचे थो मुस्तफ़ा काबे खे पाक बनाए थो। मुंहिंजा सोना, फतह मके वारे ॾिहाड़े रसूलुल्लाह जॾहिं मके खे फतह फरमायो आहे, काबतुल्लाह मां बुत भञी भोरा कया आहिनि। हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात बिलाल खे फरमायो, ओ बिलाल, मदीने में बांग ॾींदे हैं। अॼु बैतुल्लाह पाक थियो आहे, अॼु काबे में बांग तॾे। या रसूल अल्लाह, मदीने वारी मस्जिद नबवी में मिंबर ठहियल आहे जिथे बांग ॾींदो आहियां, पर मुंहिंजा प्यारा नबी हिते त मिंबर ठहियल ई कोन्हे को। छाजे करे? जो काफ़रनि जो तसल्लुत हो, काफ़रनि मिंबर ठाहियो ई कोन। हाणे मां काथे बांग ॾियां? मुस्तफ़ा फरमाइनि था, बैतुल्लाह जे छत ते चढ़ी वञ, काबे जे छत ते चढ़ी वञ। हबीबन करीमन बिलाल खे काबतुल्लाह जे छत ते चाढ़ियो आहे। पाण फरमाइनि था, बांग ॾे। अर्ज़ कई, या रसूल अल्लाह, मदीने में बांग ॾींदो हा त मुंहुं काबे ॾे हूंदो आहे। या रसूल अल्लाह, मस्जिद क़िबलतैन में बांग ॾियारई त बि मुंहुं काबतुल्लाह ॾे। ओ मुंहिंजा प्यारा नबी, मस्जिद क़ुबा में बांग ॾियारई त बि मुंहुं काबतुल्लाह ॾे। सफ़र में आयासीं, बीर अली वटि आयासीं, उते बांग ॾियारई त बि मुंहुं काबतुल्लाह ॾे। हाणे काबे जे छत ते चाढ़े छॾियो थी, हाणे मुंहुं मां काॾे कयां? छो त काबे जे मथां बीठो आहियां। मुस्तफ़ा फरमाइनि था, मदीने में मुंहुं काबे ॾे, मस्जिद क़िबलतैन में मुंहुं काबे ॾे, मस्जिद क़ुबा में मुंहुं काबे ॾे, सफ़र में मुंहुं काबे ॾे, पर तूं काबे जे मथां आ। हाणे बांग ॾे। बांग वारे टाइम ते मुंहुं मुहम्मद करीम ॾे करे बांग ॾे, जाॾे मां मुहम्मद बीठो आहियां। या रसूल अल्लाह, हक़दार यार।
पाण फरमाइनि था जाॾे मां मोहम्मद बीठो आहियां ओ बिलाल अॻे तुंहिंजो मुंहुं काबतुल्लाह ॾे हूंदो हो, हाणे काबे जे मथां आहे तुंहिंजो मुंहुं रसूलुल्लाह ॾे हुजणु खपे। बांग ॾे बिलाल, बांग ॾे थो, मुस्तफ़ा काबे खे पाक बनाए थो। सच ॿुधाए त अमुर कंहिंजो चओ अल्लाह जो, ॾाढो चओ अमुर कंहिंजो, मर्ज़ी कंहिंजी रसूलुल्लाह जी। इन्ही जे करे त आला हज़रत इमाम अहले सुन्नत मुजद्दिद दीन मिल्लत जॾहिं हज करे मके पाक खां मदीने रवानो थियो त चवे पियो हाजियो आओ शहन शाह का रोज़ा देखो, हाजियो आओ शहन शाह का रोज़ा देखो। अरे काबा तो देख चुके अब काबे का काबा देखो। आला हज़रत जे रूह मां दाहूं निकिरी वियूं। हाजियो तव्हां काबो त ॾिठो, तव्हां सभु कुझु ॾिठो, पर अॼु मदीने आया हो, अचो तव्हांखे काबे जो बि काबो ॾेखारियां। मुझे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात दुआ घुरी, ओ मुंहिंजा मौला खातून जन्नत भी नालो कान थी रखे, अली भी नालो को नथो रखे, जेका तुंहिंजी मर्ज़ी। रब्बुल आलमीन फरमायो मुंहिंजा महबूब मां तुंहिंजे मर्ज़ी खां वाक़िफ़ आहियां, तो दिल में सोचो आ त बच्चे जो नालो हुसैन रखां, मां रब जी मर्ज़ी आ त बच्चे जो नालो हुसैन रखजां। अल्लाह जे मनसा अल्लाह जे मर्ज़ी सां जंहिंजो नालो रखिजी अचे। मूंखे ॿुधाए त इन सूर्य जहिड़ो जवान को थींदो, इन बहादुर जहिड़ो को जवान थींदो, इन साबिर जहिड़ो को साबिर थींदो, इन ज़िंदा हुसैन जहिड़ो को ज़िंदा थींदो, जंहिंजे लाइ ख़ुदा फरमाए ला तक़ूलू लिमन युक़्तल फी सबीलिल्लाह। ओ सुन्नियो अव्हांखे लख मुबारकूं हुजनि जो अहले सुन्नत जो अक़ीदो आहे त हुसैन जहिड़ो आहे। सुन्ननि जो कहिड़ो अक़ीदो आहे त हुसैन, इहो ई सबबु आहे जो हुसैन असांजो ज़िंदा आहे, असीं तॾहिं सब्र में वेठा आहियूं। जंहिंजो बाबो जहिड़ो आहे सो छो फटकोल आहे, जंहिंजी माउ ज़िंदा आहे सो छो बूथ खे मिटी हणे, जंहिंजो ख़ानदान ख़ुशि आहे सो छो ग़म करे। अरे असांजो हुसैन करबला में बि जहिड़ो आहे, अॼु बि जहिड़ो आहे। इंशाअल्लाह अहले सुन्नत जी जमात खे टोला करे जन्नत में जेरण खे वठी वेंदो। अव्हांखे लख लख मुबारक हुजे। पिटे कुटे रड़ियूं दाऊं उहो करे जंहिंजो अक़ीदो हुजे त मरी वियो आहे। असांजो अक़ीदो त मरण वारो आहे कोन को, असांजो अक़ीदो क़ुरान जे अक़ीदे मुताबिक़ आहे। अवां सुन्ननि खे मुबारक हुजे, सही जमात आहे त अहले सुन्नत जमात जी आहे, सही अक़ीदो आहे त अहले सुन्नत जमात जो अक़ीदो आहे, सही तरीक़ो आहे त उन्हनि जो आहे। रब करीम खां दुआ इहा घुरंदा कयो त रब इन तरीक़े ते जीआरे, इन तरीक़े ते मारे। टाइम तव्हांजो 10 मिंट मां मथे खाई वियुसि, पर हाणे माफ़ कजो 6-7 जुमा मां तव्हांजे ख़िदमत में कोन हुउसि, वरी मसवस आया हूं। 6 जुमनि जा 10 मिंट का वॾी ॻाल्हि कान्हे का। अॻे जुमे ते पंहिंजी मजबूरी जे करे कोन आयुसि, माण्हुनि वरी फतवाऊं पंहिंजूं ठाहियूं, तंहिंजे करे वज़ाहत कोन थो कयां। दुआ कयो अलाह तव्हांजा असांजा बेड़ा पार फरमाए। रब करीम तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए, हसनैन करीमैन जी सभु सही सची मोहब्बत नसीब फरमाए। अल्लाह तबारक व तआला राह मुस्तक़ीम ते हलायो आहे ऐं इन ते इस्तिक़ामत सां हलाईंदो रहे। अल्लाह जी ज़ात बे औलादनि खे साल औलाद अता फरमा, कर्ज़दारनि जा कर्ज़ मुआफ़ फरमा, तंग दस्तनि खे हलाल जी रोज़ी नसीब फरमा। मौला ही जमात परे परे खां अचे थी, मोहब्बत वारा, इश्क वारा, ॿुधण वारा, दिल में जेके नेक इरादा खणी वेठा आहिनि सभिनि जा क़बूल फरमा, सभिनि जूं दुआऊं मक़बूल फरमा, सभिनी खे मुस्तफ़ा जे अहल बैत जी ऐं सहाबा जी मोहब्बत नसीब फरमा। असांखे हसनैन करीमैन जी सची मोहब्बत नसीब फरमा, बैतुल्लाह शरीफ जो हज नसीब फरमा, रसूलुल्लाह जो रोज़े पाक जो दीदार नसीब फरमा। क़ाल अल्लाह तआला फी शान हबीबिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सल्लम। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु